क्रिकेट वर्ल्ड कप जो महादंगल जारी। हाई वोल्ट मैच में पाकिस्तान जी भारत खिलाफ बैटिंग नाकाम। क़ौमी टीम भारती बॉलर सां बेवस बणिजी वई। पाकिस्तान जी पूरी टीम भारत खे खटण लाइ 192 रन्स जो टारगेट ॾेई छॾियो। क़ौमी टीम 43 ओवर जे 5 बॉल ते 191 रन्स ठाहे ऑल आउट थी वई। कप्तान बाबर आज़म 50 हणी आउट थी वियो। बाबर आज़म 57 बॉल्स ते 7 चौकनि जी मदद सां 50 ठाही। मोहम्मद रिज़वान 49, सऊद शकील 6, इफ्तिकार अमन 4, शादाब खान 2 रन्स ठाहे वापस पवेलियन रवाना। भारत जो अहमदाबाद स्टेडियम बि तमाशनि सां सथिजी वियो। आलमी बिरादरी फ़लस्तीन जे नस्लकुशी जो नोटिस न वरितो। इसराइली फ़ौज गज़ा ते बमबारी बाद ज़मीनी हमिलो बि शुरू करे छॾियो। इसराइल फ़ौज जे गज़ा मां लॾ पलाण कंदड़नि ते बि बमबारी। 70 फ़लस्तीनी शहीद। इसराइली हमलनि में शहीद थींदड़ फ़लस्तीनियुनि जो अंग बि 2000 खां वधी वियो। 8000 खां वधीक ज़ख़्मी। गॾियल क़ौमुनि हिकु भेरो ॿीहर इसराइल खां गज़ा जो घेरो ख़तमु करण ऐं फ़लस्तीनियुनि ताईं इमदाद पहुचाइण लाइ रस्तो ॾियण जी अपील करे छॾी। अमरीकी परॾेही वज़ीर एंटोनी ब्लिंकन इसराइल, उर्दन ऐं कतर जे दौरे बाद सऊदी अरब पहुची वियो। रियाज़ में सऊदी क़यादत सां मुलाक़ातूं करे गज़ा जी सूरतहाल ते ॻाल्हियूं। सऊदी अरब गज़ा मां जिबरी लॾ पलाण खे रद्द करे छॾियो। परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान चयो आहे त आम शहरनि खे निशानो बणाइण वारो अमल मज़मत जोॻो आहे। खानपुर वेझो ॻोठ ख़ैर मोहम्मद कोश में कोश बिरादरी जी 2 धुरनि में जहिड़ो। औरत समेत 4 ॼणा क़त्ल, 5 ज़ख़्मी। मारजी वेलनि में गुलाम मुस्तफ़ा, अब्दुल गनी कोश ऐं 1 औरत बि शामिल। धुरनि जी हिक ॿिए ते शिती फायरिंग। इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। पुलिस न पहुती। SHO अगवा करे विया आहिनि, उन जो पुट उन जा साथी अगवा थी विया आहिनि। ही सभु तमाशो ॾिसनि था, छा कंदा हीअ अॻिते हली। जेको असांजो SHO साहिबु आहे, शुगर जो मरीज़ आहे, वीचारो 4 ॾींहं मच्छरनि में तकलीफ़ुनि में गुज़ारियो हूंदई। उनजी केॾी तकलीफ़ हूंदी, उनजी फैमिली खे केॾी तकलीफ़ हूंदी। हिन वक़्तु ताणी का बि लाइ अमल न ठाहियो वियो आहे। हे त अवाम त न खजी वियो आहे, हुकूमत जा माण्हू खजी विया आहिनि। थाणे जो थाणो जेतिरो जल्दी थी सघे SP DSP सभिनि सां गुज़ारिश आहे इहो त महिरबानी कनि असांखे बाज़ियाब कराए ॾियो। जेका पुलिस जी कोशिश आहे उहा बि नाकाम आहे। न असां सां कंहिं चूंडियल नुमाइंदे ॻाल्हायो आहे, न हितां जो कोई साबिक़ा MP हुजे, MNA हुजे। शिकारपुर पुलिस धाड़ेलनि ॾाढो बेवस बणियल। मुगवी अलकारनि जा वारस परेशान। पुलिस कोट शाहू थाणे जे SHO समेत अगवा थियल 5 अलकारनि खे 5 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब कराए न सघी। DIG लाड़काणो जावेद जिसकाणी ऐं SSP शिकारपुर ख़ालिद मुस्तफ़ा कोराई अलकारनि जी बाज़ियाबी लाइ कचे में ऑपरेशन करण बदिरां मामलो राजूणी ज़रिए हल कराइण वारनि कोशिशुनि में रुधल। मुगवी SHO ऐं अलकारनि जे वारसनि खे ॻणती वखोड़ी वई। शहरी बि पाण खे गैर महफ़ूज़ सम्झण लॻा। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़र IG सिंध खे थाणनि जी इंस्पेक्शन करण जी हिदायत करे छॾी। मक़बूल बाक़र चयो आहे त हर DSP खे 15 ॾींहनि में पंहिंजे थाणे जो मुआइनो करणो पवंदो। SSP हर 3 महीननि बाद थाणनि जे मुआइने खे यकीनी बणाइनि। DIGs हर 3 महीननि खां पोइ थाणनि जो मुआइनो ज़रूरु कनि। एडिशनल IG हर 6 महीननि बाद थाणनि जो मुआइनो यकीनी बणाइनि। IG सिंध पाण बि साल में 2 भेरा थाणनि जो मुआइनो करे दौरे दौरान थाणनि जो रिकॉर्ड चेक कयो वञे। बलोचिस्तान जे इलाइक़े तुरबत में हथियारबंदनि घर ते फायरिंग कई। हिक ई घर जे 4 भातियुनि समेत 6 पोरियत क़त्ल। सैटेलाइट टाउन में हथियारबंदनि
ठेकेदार नज़ीर जे घर ते हमिलो कंदे 6 पुरियतनि खे क़त्ल कयो। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मारिजी वियलनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जांच शुरू करे छॾी। मुल्क में महांगाई जी रफ़्तार रुकजी न सघी। मजमूई शरह 28.38% ताईं पहुची वई। हिकु हफ़्ते दौरान 17 शयुनि जी क़ीमतुनि में वाध। शुमारियात खाते जी रिपोर्ट मूजिबि हिकु हफ़्ते दौरान महांगाई जी शरह में 0.30% इज़ाफ़ो थियो आहे। निगरान घरू वज़ीर सरफराज़ भुगटी जे स्क्वाड में शामिल गाड़ी सां हादसो। 3 एहलकार ज़ख़्मी। स्क्वाड जी गाड़ी साम्हूं ईंदड़ ऑयल टैंकर सां टकराइजण सबबि हादसो पेश आयो। ज़ख़्मी थियल 3 मुआफ़िज़ अस्पताल मुंतक़िल। टैंकर ड्राइवर खे गिरफ़्तार कयो वियो। सरफराज़ भुगटी हादसे वक़्तु मौजूदु न हुयो। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस में नामज़द 2 जवाबदारनि खे डीसी ऑफिस मटियारी मां पघारूं जारी थियण जो इंकशाफ। डीसी ऑफिस जे क्लार्क जुड़ल शाह ऐं तपेदार इलाही बख़्श भयो खे पघारूं जारी कयूं वयूं। डीसी ऑफिस 2 मुलाज़िमनि खे पघारूं जारी थियण जी तस्दीक करे छॾी। डीसी ऑफिस जो चवणु आहे त अॻूणे कमिश्नर जे हुकुमनि तहत मुअतल थियल 2 जवाबदारनि खे पघारूं जारी कयूं वयूं। चीफ सेक्रेटरी नोटिस वरितो। डीसी मटियारी खां रिपोर्ट तलब। हैदराबाद जी एहतसाब अदालत में जाम खान शोरो, मेयर काशिफ शोरो ऐं ॿियनि ख़िलाफ़ ज़मीन जे गैरकानूनी अलाटमेंट वारे नैब रेफरेंस जी ॿुधणी। अॻूणो सूबाई वज़ीर जाम खान शोरो ऐं मेयर हैदराबाद काशिफ शोरो समेत 18 जवाबदार अदालत में पेश। नैब प्रोसिक्यूटर जांच ऑफिसर ऐं लैंड रिकॉर्ड ऑफिस जो शाहिद इमाम बख्श लाड़क बि अदालत में पेश। शाहिद खां लैंड रिकॉर्ड ऑफिस जे अमलदारनि जे वकीलनि पारां आॾी पुछा मुकमिल। ॿुधणी 11 नवंबर ताईं मुलतवी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में फ़लस्तीनियुनि जी हिमायत में रैलियूं। इसराइली हमलनि जी मज़मत। जेकाबाद, कंदकोट, नओं दंबालो, मातली ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। अॻवाननि चयो आहे त इसराइली फ़ौज मुसलसल फ़लस्तीनियुनि ते ज़ुल्म करे रही आहे। आलमी बिरादरी नोटिस वठे। ठटे वेझो मसीह बिरादरी जो नौजवान जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो जारी। शहीद मुर्तज़ा भुट्टो जो फर्ज़ंद ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर बि एहतिजाज में शरीक। ज़ुल्फ़कार भुट्टो जूनियर पारां मसीह बिरादरी सां हमदर्दी जो इज़हार, सहकार जी ख़ातिरी। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो चयो आहे त सिंध जे हर शहर मां माण्हू अॻुवा थियनि पिया। बदअमनी सबबि अवाम अज़ाब में मुब्तला थी वियो आहे। नारो वेझो ॻोठु रशीद पवर में मिल्कियत जी तकरार तां 2 भाइरनि में झेड़े दौरान ज़ख़्मी थियल नीगर फौत। 4 वरनि जो अब्दुल रशीद पवर झेड़े में ज़ख़्मी थी पियो हो। सेठार जा वेझो ॻोठु मीर खान मंगणे में मज़दूरी जा पैसा घुरण तां बासरनि पारां औरत ते मुबैना तौर कुता बछिया विया। औरत ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल, एनसी दाख़िल। औरत जो चवणु आहे त मज़दूरी जा पैसा घुरण तां बासरनि कुतनि जी बछ कराई आहे। औरत ते मुबैना तौर कुतनि जी बछ कराईंदड़ बासर फरार थी वियो। एंटी करप्शन सखर जी हाला में कार्रवाई। डिप्टी जेल सुप्रीडेंट जमाल नासिर तुनियो गिरफ़्तार। अख़्तियारनि जो चवणु आहे त जवाबदार ख़िलाफ़ जेल खाते जे प्रॉपर्टी विकिरो करण जो केस दाख़िल आहे। 2015 ईस्वी में सेंट्रल जेल सखर जी ज़मीन ते 6 बंगला ऐं क्वार्टर ठाराए विकिरो कया विया। लाड़काने जे इलाहाबाद थाने जी हद में नींगर सां मुबैना तौर इज्तिमाही बदफेली। पुलिस इल्ज़ाम में ठायल जवाबदार गुलाम शबीर शेख खे गिरफ़्तार करे वरितो। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार गुलाम शबीर शेख नींगर खे नशो ॾेई दोस्त सां गॾु बदफेली कई। इंसाफ़ कयो वञे। कंदकोट में मासूम बाड़ो खुलियल गटर में किरी पियो। शहरनि खेसि बचाए वरितो। शहरनि जो चवणु आहे त म्यूनिसिपल इंतिज़ामिया केतिरा ई भेरा अहिड़ा वाक़िया पेश आया आहिनि।